नाज़रीन ख़बर जो सिलसिलो जारी है। खैरपुर का ख़बर ॾिनल खैरपुर वेझो ॻोठ बानू ख़ान शेख जे रवासियुनि जो ज़मीन ते कब्ज़े करण ख़िलाफ़ शदीद एहतिजाजी मुज़ाहिरो इंसाफ़ जी अपील। इन मौक़े ते क़लंदर बख़्श शेख, नियाज़ हुसैन शेख ऐं ॿियनि साफ़ियुनि अॻियां रहंदे ॿुधायो त असांजे तक जो MP मुनवर हुसैन वसाण पंहिंजी ताक़त जे ज़ोर ते असांजे अबनि ॾाॾनि जी खणत वारी ज़मीन ते कोर्ट जी पुलिस ऐं पंहिंजनि वाठनि इरफान सोगियो जोगी रिंद जेके पुलिस एहलकार हुजण बावजूद ऐं मुजाहिद चाकराणी बासर MP जा कब्ज़ा लाइ माण्हू मुक़रर थियल आहिनि जेके असांखे हर रोज़ मौतमार धमकियूं ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि त बासर पारां असांजे अबनि ॾाॾनि खे खणत वारी ज़मीन ॾे रिंद तालका कोर्ट जे अंदरि जेका आहे उन मथां कब्ज़ो करे वरितो आहे, जिथे हर रोज़ ज़मीन मां पुलिस जी सरपरस्ती में लखनि रुपयनि जी मिटी वेखो करे रहिया आहिनि। जॾहिं त कब्ज़े दौरान इन्हनि ज़ालिमनि ज़मीन ते अलम पाक खे शहीद कयो ऐं उन सां गॾोगॾु असांजे घरनि जे परदे ऐं पनाह लॻल लोड़े खे बि भेटे रहिया आहिनि जेका असां सां सरासर नाइंसाफ़ी आहे। इन्हनि वधीक ॿुधायो त ज़मीन जा सभु काग़ज़ असां वटि मौजूदु आहिनि। हिननि IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां अपील कंदे घुर कई आहे त बासर कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ इनकारी करे क़ानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।